नाज़िर मीरपुर माथेलो जे कोसर कॉलोनी में पुलिस चढ़ाई खिलाफ मुतासरन पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां रिसो था कासिम कलवड़ जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं जुल्फ़कार अली भट्टी के घर में मौजूद आहियूं जिते गुज़िरियल रात मीरपुर माथेलो धाड़ेलनि जी हिते काह करे इन जे घर जो तक़दुस पैमाल कयो आहे। अचो त हिननि घर बातियुनि सां मुतासिरिन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिन जा छा वीचार आहिनि। जो घर जो पहिरीं जो कमु कंदो आहे, सारो ॾींहुं नंढा नंढा बच्चा आहिनि, हे खड़ा आहिनि थिया। ताज़ी रोज़ी हराऊं पंहिंजी खमदो न लोफर में न सिगरेट न कोई शइ बि कोन्हे। असांजे घर में सबूती मिली अथनि, पहले इहो ॿुधाइनि। का ॻाल्हि आहे न पंध आहे। पुलिस वारो आयो आहे, हितू घेरे बानू जा कपिड़ा फाड़िया अथनि, हिन सां छिकण लॻूं त असांखे मार ॾिनी अथनि। असां बेहौसला थी परे थी विया आहियूं। असां बेवसो, हाणे तूं इंसाफ़ कर। असांखे ख़बर न हुई पुलिस असांखे मारियो अथनि, कुटियो अथनि। असांजे बच्चनि खे राति जो 10 बजे असांखे ॿार दरवाज़े जे अंदरि आया आहिनि, असांजे घर में आया आहिनि। असां सां ज़ुल्म कयो अथनि। असांजो घर ॾिसो, असांजो बस ज़ुल्म थियो आहे, असां सां कार थियो आहे। इहा जो असांजा बेगुनाह बेडो असांजा छोकिरा पकड़ाया गया राति को आहिनि। पुलिस वारे असां ज़ैफ़े को कुटियो था ने मारियो था ने ग़रीबनि ॿारनि मथां बंदूक रखी बीह रहिया आहिनि। असांजे छोकिरे को कुटी मारी चीकी चाती के वो दिल दा मेरे मरीज़ है। अल्लाह रसूल जे सदके हिन को छोड़ो, नबी साईं जे सदके रहमत। नंढे नंढे ॿार ने बेसमझ ॿार ने कमांडर ताज़ी रोटी कमांडर पान खा। असांजे पुलिस सादन कपड़न में आई आहे, धाड़ेला नांगे असांजे जान के कुटियो अथनि, असां सां ॾोहो बेहद बि कई अथनि। असांजे जान सां एॾो छो ज़ुल्म कयो वेंदो आहे। असांजे जान के ठीक ठाक हुयो, कुछ भी ना हुयो। हाँ, हाणे असांजो जान बीमार थी वियो। असांजो हक़ हाणे किथे वञे। असांजे नंढड़ा ॿार आहिनि। समझो डीआईजी आहे कि असांजी अपील आहे तो असां सां इंसाफ़ कयो वञे, इंक्वायरी कई वञे। असांजे घर में ओड़े पाड़े वारनि को पुछी वञनि या चर्च पियूं तो या कुछ भी असांजे घर जो कंहिं बि हो न कयो आहे। अची करे असांखे कुटे, उनखे चाचे जे असांखे कुटे नाश करण सां ज़ुल्म कयो अथनि, उनखे ॿधी खई विया आहिनि हलिया। जी साहब के साईं अर्ज़ु करूं था, महिरबानी करे असांजो हक़ कयो वञे। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान टीवी, मीरपुर माथेलो।